लाहौर पंजाब असेंबली जो इजलास अॼु थींदो, जंहिंमें सूबाई नाणे वारो वज़ीर सालानो बजट पेश कंदो। इजलास ॿिपहर जो 2 वॻे शुरू थींदो, जंहिंजी सदारत स्पीकर मोहम्मद मलक अहमद ख़ान कंदो। सूबाई नाणे वारो वज़ीर मियां मुश्तबा शुजाउर रहमान बजट पेश कंदो। इजलास में ऐवान मां माली साल 2023-24 जे ईंदड़ 3 ऐं गुज़िरियल 3 महीननि जी बजट जी मंज़ूरी वरिती वेंदी। पंजाब जे वज़ीर आला मरियम नवाज़ सूबाई काबीना जो इजलास बि तलब करे वरितो आहे, जंहिंमें सालाने बजट 2023-24 ऐं सप्लीमेंट्री बजट 2022-23 जी मंज़ूरी वरिती वेंदी। काबीना ईंदड़ 3 महीननि जी बजट जी मंज़ूरी सां गॾोगॾु गुज़िरियल 3 महीननि जे ख़र्चनि जी बि मंज़ूरी ॾींदी। सूबाई काबीना जे इजलास जो हिकु नुकाती एजेंडा जारी कयो वियो आहे, जंहिंजी सदारत पंजाब जो वॾो वज़ीर कंदो। सूबाई काबीना जो ॿियों इजलास ऐवान वज़ीर आला 8 क्लब कमेटी रूम में थींदो। इजलास ॾींहं जो 11 वॻे मुनक़द थींदो। काबीना में बजट जी मंज़ूरी खां पोइ अॼु ॿिपहर जो पंजाब असेंबली में बजट पेश कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।